शिकारपुर खां रिपोर्टर फ़कीर कमालदीन मक्सी जी रिपोर्ट। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शिकारपुर डॉक्टर वसीमुद्दीन शेख पंहिंजे ऑफिस में मेट दी प्रेस दौरान डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब शिकारपुर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे नेशनल प्रोग्राम जे अकाउंटेंट इमरान शाह जे इल्ज़ाम खे रद्द कंदे चयो आहे त इमरान शाह खे करप्शन करण ते खेसि रिलीफ कयो आहे जो को ॿिए मुक़ररु अकाउंटेंट खे चार्ज नथो ॾिए। सुभाणे डॉक्टरनि जी मौजूदगी में उन जी ऑफिस जा ताला तोड़े नए क्लर्क जी चार्ज ॾियारबी। इमरान शाह मुंहिंजे ख़िलाफ़ जेकी गैर इख़लाक़ी ॻाल्हायो आहे उन जे ख़िलाफ़ मूं अदालत में जज साहब खे दरख़्वास्त कई आहे ऐं अदालत इमरान शाह खे अदालत में तलब करण जे लाइ नोटिस इमरान शाह ॾे मोकिलियो आहे जेको नोटिस इमरान शाह वसूल भी कयो आहे। इमरान अली शाह नालो आहे उन्हीअ जी इहा सॼी हरकत आहे उहो माण्हुनि खे या नियाणियुनि खे ॿ चारि नियाणियूं जमा करे उनखे वेही इतिजाज कयो आहे। शायदि हिन माण्हूअ खे ख़बर ई न आहे त इतिजाज थींदो छा आहे, इतिजाज जो मतिलबु छा आहे। इतिजाज जो मतिलबु प्रोटेस्ट जो मतिलबु इहो न आहे त कंहिंजे ख़िलाफ़ु जातियात ते वञो उनजी गाड़ी ॾियो गंद ॾियो ऐं उन खां पोइ इहे पंहिंजी जेके ऊट पटांग मनायो ऐं वॾनि माण्हुनि जा पॉलिटिशियन इज़त वारा पॉलिटिशियन पार्टी वारा माण्हू उनजा फ़ोटू वणी उनखे ढाल करे ऐं पोयों बीह करे पंहिंजा मुतालबा मञायो। मां उनखे रिलीव कयो आहे ऐं मां उन रिलीव करण खां पोइ उनखे बि चयो आहे पंहिंजी चार्ज ॾे पर चार्ज कोन थो ॾिए। ख़ैर आहे ठीकु आहे उहो चार्ज असांजो छोकिरो पाण वठंदो ऐं मां जेको हिनखे रिलीव कयो आहे उन्हनि जे अफ़ालनि ते रिलीव कयो आहे। हीअ सभिनी DHO जे मथां ॻाल्हाईंदो आहे उन ते इल्ज़ामात हणंदो आहे। तव्हां कंहिं बि हलो चलो ठीकु आहे मां त हाणे हिन वक़्तु DHO आहियां पर जेके अॻु में बि DHO थी चुका आहिनि रही चुका आहिनि तव्हां उन खां पुछा कयो त कोई बि हिन मूं राज़ी न हुयो। पर छा हुयो जो उहे वीचारा या त कमज़ोर हुया या त कुझु न पिया करे सघनि। पर मां अलाह साईं जी महिरबानी सां आउं को कमज़ोर न आहियां। अलाह साईं मूंखे हिमत ॾिनी आहे ऐं जंहिं फैमिलीअ जो मां आहियां मूंखे पंहिंजी फैमिली जी तरबियत इहा न आहे त कंहिंखे गुथो लफ़्ज़ ॻाल्हायां। जेकॾहिं मां वणंदुसि त पंहिंजे कलम सां वणंदुमि। हीअ मुंहिंजो वेपन आहे, मां हिन सां ई विड़ी सघां थो। भले मुंहिंजे ख़िलाफ़ु केतिरो बि ॻाल्हाइनि छा बि करनि पर मां हिन जे लाइ को लफ़्ज़ न ॻाल्हाईंदुमि। मां ज़ाहिर सरकारी मुलाज़िम आहियां। मां वेही करे DC साहब के सचिंद्र साहब सां वेही करे वठी करे मां हिनखे रिलीव कयो आहे ऐं हिकिड़ो 7 ग्रेड जो माण्हू आहे जेको हेठि असांजे वञण खां पोइ उतां खां पियो हलाए ऐं